जय झूलेलाल। मुंहिंजा प्यारा सिंधी भाउरो, हाणे कोरोना वायरस जे बारे में असां मज़ाक छॾियूं, ॾाढो मज़ाक थी वियो। कल्ह असांजे भारत जे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीअ जेका स्पीच हुई उनखे ॿुधी करे घटि में घटि इहो त अहसासु कयो त हीअ बीमारी ॾाढी डेंजर आहे, ऐं अगरि इन जी डेंजर ज़ोन वधी, इन जी भयावहता, इन जो स्वरूप वधियो त असांजे भारत में छा थींदो। घटि में घटि असां माननीय प्रधानमंत्री जी ॿिनि ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियो। हिकिड़ो संकल्प, ॿियो संयम। संकल्प इहो करिणो आहे त हिन बीमारीअ जी चपेट में असांखे अचिणो ई न आहे। उहो कीअं थींदो, तव्हां सभिनी मैसेज पढ़िया आहिनि, तमामु वीडियो ॾिठा आहिनि। ॿियो संयम जी ॻाल्हि आहे। मां तव्हां सभिनी खे इहो चवणु थो चाहियां कि इलाही भाउर इहो चवनि था भई पेट्रोल भराए वठूं, असां 6 महीने जो राशन कठो करे वठूं। हिकु ॿिनि भाउरनि मां ॾिठो राशन कठो बि कयो आहे, बैंकुनि मां पैसा कढाए वठूं वग़ैरह वग़ैरह। अहिड़ी घबराहट जी काई ॻाल्हि कान्हे। सामान 100 बरस का और पल की ख़बर नहीं। पूरी दुनिया अगरि तकलीफ़ में अची वेंदी मुंहिंजा प्यारा भाउरो, त असां अकेलो जी करे छा कंदासीं। असां पाण बि बचूं, ॿियनि खे बि बचाऊं। असां झूलण साईं सां प्रार्थना करण वारा, सर्व कल्याण जी कल्पना करण वारा समाज आहियूं। असां प्रार्थना कयूं त हे असांजा झूलण साईं सभिनी जे मथां दया कजांइ। ऐं इन खां बि वधीक प्रिकॉशन्स वठिणो आहे, इन खां बि वधीक असांखे सतर्क रहणो आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे चवणु चाहियां थो कि असांजे शहरनि में जिथे कोरोना वायरस अञा न फैलियो आहे, या कोई अहिड़ी ॻाल्हि ख़तरे वारी न आई आहे, सावधानी त बरतणी खपे, पर कनि छा था पिया माण्हू, हर कोई माण्हू मास्क लॻाए घुमे पियो थो। ध्यानु रहे, जंहिं माण्हूअ खे कोरोना पॉज़िटिव नाहे उनखे मास्क लॻाइण जी ज़रूरत नाहे। सैनिटाइज़र जा वॾा वॾा बॉटल खणी करे घर में रखनि था। सैनिटाइज़र साबुण जो, हैंड वॉश जो सब्स्टिट्यूट आहे। ऑफिस में या किथे रस्ते में जिथे असांखे हथ धोअण जी सुविधा न आहे, सैनिटाइज़र उन जो सब्स्टिट्यूट आहे। तव्हां घर में हुजो, सुठे नमूने हथ मले सघो था, साबुण सां हथ धोई सघो था। सैनिटाइज़र जी कोई आवश्यकता न आहे। ॿियो, अफ़वाहूं न फैलायो। झूलण साईं कंदो, सभु कुझु ठीकु थी वेंदो। असां हिकिड़ी प्रार्थना कयूं कि हे परमात्मा, इहा बीमारी जेका अची रही आहे, महामारी जेका अची रही आहे, इन सां सभिनी खे उबारजांइ ऐं असांजी रक्षा कजांइ। मुंहिंजा दोस्त जेके वीडियो प्रेमी आहिनि उहे इटलीअ में बि आहिनि, स्पेन में बि आहिनि, ऐं अमेरिका में बि आहिनि, लंडन में बि आहिनि। अॼु ई मां पंहिंजे प्यारे दोस्त कमल शिवनानी सां ॻाल्हायो, मनोज कटारिया सां ॻाल्हायो। उन्हनि उते सुख चैन त ॿुधायो, पर उतां जी भयावता जेका ॿुधाई अथऊं, ॿुधी करे रूह कापिजी वई आहे। उते उहे ॿुधाइनि था त हिते डॉक्टर ऐं नर्सियूं घटि थी वयूं, ऐं मरीज़नि खे चयो वञे थो त तव्हां पंहिंजे घर में ई हुजो, उतां न निकिरजो, जेको बि थींदो तव्हां सां घर में थींदो, तव्हां हीअ दवा यूज़ कयो। यानी तव्हां सोचो, अगरि भारत में अगरि ख़ुदा न ख़ास्ता इहा बीमारी वधे त असांजे शहरनि में घणियूं हॉस्पिटलियूं आहिनि, घणा बेड आहिनि, माण्हू पूरा न पइजी सघंदा। इन करे इन ॻाल्हि खे मां तव्हांखे सभिनी सां वेनिती थो कयां, इन ॻाल्हि खे मज़ाक में न उॾायो। थोड़नि ॾींहंनि जे लाइ पंहिंजा जेके बि प्रोग्राम आहिनि उन्हनि खे पोस्टपोन कयो। किथे ख़ुशी आहे उते बि उन्हनि खे तव्हां फ़ोन सां वाधायूं ॾियो, ऐं थी सघे त तव्हां उन्हनि प्रोग्रामनि खे पोस्टपोन कयो। ऐं किथे गमी आहे त पंहिंजे असांजे जेके समाज जा वॾा आहिनि उन्हनि खां पुछी करे उन्हनि खे मैसेज कयो। असां उहो क़दम खणी सघंदा आहियूं, कोई अहिड़ी ॻाल्हि न आहे। पंहिंजे पाण जी सुरक्षा कंदव त जग जी सुरक्षा थींदी। अचो त मिली करे असां पहिरियों इहो मंत्र जाप कयूं। ओम त्र्यंबकम यजामहि सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव वंदनाय मृत्योर्मोक्षी अमामृताय। ओम त्र्यंबकम, इहो महामृत्युंजय जाप रोज़ सभई ॼणा मिली करे कयो ऐं झूलण साईंअ जो पलव पायो। मां तव्हांखे हिकिड़ो गानो बि ॿुधाए चुको आहियां जेको असांजे इतिहास जो साक्षी रहियो आहे। वॾी वॾी महामारियुनि खां असांखे उन गाने बचायो आहे। ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार, ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार, ओ ठार लाल साईं असां सभिनी खे ठार।
माता अॻे बि ठारियो अथई हाणे बि ठार, हे जग तुंहिंजो नंढड़ो ॿार, ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार। साईं जेके स्पेन में, लंडन में, अमेरिका में, जिते किथे असांजा सिंधी भाउर आहिनि, असां उन्हनि जे लाइ बि प्रार्थना कंदासीं, सभिनी लाइ प्रार्थना कंदासीं। जय झूलेलाल।